अॼु असां प्रियालो शरीफ़ हज़रत मखदूम मोहम्मद इस्माइल प्रियालो शरीफ़ दरगाह शरीफ़ ते मौजूदु आहियूं। असां तव्हांखे दरगाह शरीफ़ जा मंज़र ॾेखारे रहिया आहियूं। मखदूम मोहम्मद इस्माइल प्रियालो शरीफ़ हीअ तमामु आलीशान मस्जिद शरीफ़ ठहियलु आहे ऐं हिन जे भरिसां आहे मखदूम मोहम्मद इस्माइल प्रियालो शरीफ़ वारनि जी मज़ार मुबारक आहे। उनजो अव्हांखे असां दीदार था करायूं। मखदूम मोहम्मद इस्माइल प्रियालो शरीफ़ मखदूम मोहम्मद इस्माइल प्रियालो शरीफ़ असां अॼु मौजूदु आहियूं। मखदूम मोहम्मद इस्माइल प्रियालो शरीफ़ तमामु आलीशान दरगाह शरीफ़ प्रियालो शरीफ़ मखदूम मोहम्मद इस्माइल रहमतुल्लाह अलैह जिन जी दरगाह शरीफ़ ते असां मौजूदु आहियूं। ये मंज़र अव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं। ये मस्जिद शरीफ़ आहे मखदूम मोहम्मद इस्माइल रहमतुल्लाह अलैह प्रियालो शरीफ़।